इमरान खान खायो बेल चेजर हो बूझो मैं पाकिस्तान को मदीने जैसी रियासत बनाऊंगा। मदीने जैसी रियासत ठाहींदे त गारो भी तोखे ठाणे खोड़ चंगा भला नेक निमाजी इमरान ॾाढो भलो आ मुल्क अरे मुल्क त परे इन भड़वे खां दुकान भी कोन आहे कहिड़ी हाल में दुकान खोले ॾियो इमरान खे पत्थर न खाए त मूंखे ख़ुदा जो कसम इमरान खान खायो बेल चेजर हो बूझो मैं पाकिस्तान को मदीने जैसी रियासत बनाऊंगा। मदीने जैसी रियासत ठाहींदे त गारो भी तोखे ठाणे खोड़ चंगा भला नेक निमाजी इमरान ॾाढो भलो आ मुल्क अरे मुल्क त परे इन भड़वे खां दुकान भी कोन आहे कहिड़ी हाल में दुकान खोले ॾियो इमरान खे पत्थर न खाए त मूंखे ख़ुदा जो कसम।